सूफ़ी हज़रत रखियल शाह बादशाह रहमतुल्लाह अलैह जेको पैगाम ॾियनि था हिन में वहदानियत जो रब जे इश्क जो अचो त उहो तव्हांखे ॿुधायूं था। सफ़ाई क़ल्ब जी साबित यकीन यार ते आणिया, बिना इश्क मौला जे थई कुझु की नथो ॼाणा। बहर बेचूं बेरंग जे सुध सालिक लहन सारे, सुञाणनि था सचीअ दिल खे हज काबो आ दुर्दाणा। मारे मुशरिक दुईअ वारो रख ना शिरक शैतानी, हकीकी हाल थियम हासिल लिखियो तक़दीर ही पाड़ियां। न का हाजत हुजत हस्ती अमर खे केर थे आॾो, सम्झण ॻाल्हि मुश्किल बुझी ग़फ़लत ग़ैर खे साड़ियां। रखियल रह रमज़ ते पूरो थी ना वार हिकु वांगो, अलस्ती आवाज़ पयो कन ते उहो वञी मुल्क थो माड़ियां। मुर्शिद महबूब सुभानी सैयदना अब्दुल क़ादिर जीलानी साईं जे लाइ साईं सिराइकी में 4 सिटरां लिखियूं आहिनि। वल वल आवां झातियां पावण, अदब अजब होया इंसानी दा। आवन उशाक करन वल ईदां, जलवा वेख जीलानी दा। चढ़ चढ़ मौजां सिर ते आवन, सिर होया सुकानी दा। सैर होया सुकानी दा, सै से रखियल नूं ॾेवन मुबारक, लोक सारा लासानी दा। सुभान अल्लाह।